नशर फ़िरोज़ सिंधी अदबी संगत शाख़ मोरे पारां नामियारे अदीब ऐं नसरी नज़म जो ख़ूबसूरत शाइर रमज़ान नवल जी यादि में अदबी तक़रीब मेहराण सिटीज़न क्लब मोरो में नामियारे अदीब लेखक ऐं तालीमदान इदरीस जतोई जी सदारत में कई वई, जंहिं में रखियल मोराई, ज़िले राब्ता सेक्रेटरी एम ज़फ़र तगड़, डॉक्टर वजहुद्दीन मेमण, असद सोलंकी, राशिद रमज़ान नवल ऐं रसूल बख़्श गुजराणी महिमान हुआ। इदरीस जतोई चयो त मोरे जे मिट्टी सदाईं अनमोल शख़्सियतुनि खे जनम ॾिनो आहे, जिन में नासिर मोराई, काज़ी नज़ीर अहमद, राशिद मोराई ऐं रमज़ान नवल जहिड़ा गोहर बि आहिनि। रमज़ान नवल नसरी नज़मुनि में पीड़ाउनि, दर्दनि, भोगनाउनि, करब, रूह जे रोलाक़ीन, समाजी मसइलनि ऐं नाइंसाफ़ियुनि खे ख़ूबसूरत अंदाज़ में बयानु कयो आहे। संदसि शाइरी में मुहबत जा जुदा जुदा हादसा ऐं उन जी जमालियात वणंदड़ अंदाज़ में पेश कयल आहे। जद ज़िले राब्ता सेक्रेटरी एम ज़फ़र तगड़, डॉक्टर वजहुद्दीन मेमण, रसूल बख़्श गुजराणी, नजम सुरियो, रशीद नवल, रखियल मोराई, असलम अब्बासी, राशिद रमज़ान नवल, एडवोकेट ख़लील यूसुफ नवल, ख़ालिद साहिल कीरियो, सिकंदर अशरफ सोलंकी, मुश्तबा मल्हा, असद सोलंकी ऐं ॿियनि रमज़ान नवल जे शख़्सियतुनि ऐं अदबी शख़्सियतुनि ते ख़िदमतुनि ते रोशनी विधी। रमज़ान नवल सूफ़ी ऐं हसास तबीअत जो मालिक हो। हुन मुख़्तसर हयाती में पाबंद शाइरीअ सां गॾु बि नसरी नज़म जी सिन्फ़ ते किताब झीणी रोशनी जा नज़म ऐं रूह जा सजदा सिंधी अदब खे ॾिना। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।